नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त तालके जे एहसास कफ़ालत सेंटर ते किस्त ईंदे ई एजेंट सरगर्म थी विया आहिनि। एजेंटनि पारां मुस्तहिक़ गरीब औरतुनि खां 2000 रुपया रिश्वत वठण ख़िलाफ़ शहरियुनि जी सख़्त एहतजाज वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।